अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं था पंहिंजे अपडेट जी तरफ़। त तव्हां ॾिसंदो त वरियल ख़ान जेको आहे उहे माण्हू ॻोल्हे रहियो आहे त बालाश ख़ान जे क़ैद ते कहिड़नि माण्हुनि आख़िर हमलो कयो आहे। जीअं उन्हनि माण्हुनि जो पते जी उनखे ख़बर पवंदी त उन्हनि माण्हुनि खां उहो कमु वठंदो ऐं चवंदो त बालाश ख़ान मुंहिंजो बि दुश्मन आहे। मां तव्हांखे हर मिल्कियत सां हर माना शइ सां नवाज़ींदुसि, रुॻो मुंहिंजे कमु अचो ऐं उन बालाश ख़ान खे ख़तमु कयो। पर हुनखे शायदि ख़बर न आहे त इहो कमु शेर दिल ऐं मल्हार वारनि कयो आहे, जेके कॾहिं बि माना कंहिं वॾेरे ॼाॾो झुकणु पसंदि न आहिनि कंदा। ॿिए पासे दोस्तों रज पंहिंजे पुट सां मिलण लाइ बेताब आहे दोस्तों, ऐं उनखे पंहिंजा जेके दोस्त सम्झाए रहिया आहिनि त तूं ईअं न कर, जेकॾहिं तूं माना हुन सां मिलण जी कोशिशि कंदे त ज़ुल्म हुन ते वधंदो, रोशन ते ज़ुल्म वधंदो वॾेरे बालाश ख़ान जो। ॿिए पासे शाहनवाज़ ख़ान शेरदिल खां पुछी रहियो आहे त ॾे ख़बर तव्हां जॾहिं हमले लाइ वियो त छा थियो। तंहिंजे शेरदिल चयो त ओसीं ताईं पहुची विया हुआसीं पर नाकामयाबीसीं, वाठा हुनजा पहुची विया ऐं असां पंहिंजा माना भॼण में जेका भलाई सम्झीसीं। ऐं ॿिए चकर जॾहिं बि वियुमि त हिन वाठनि जो बंदोबस्तु अॻु में ई कयो वेंदुसि, जीअं मूंखे केर बि रोकण वारो न हुजे ऐं मां आसानी सां इहो कमु करे सघां। ॿिए पासे दोस्तों मल्हार सां जेका घर में थी त राति तूं किथे हुएं, या चोरियूं सिखियूं आहिनि, या कहिड़े हिसाब सां हुनखां पुछा थी रही आहे दोस्तों त हू किथे हुयो राति जॾहिं त हुनजे घर में अकेली पीउ माउ पोड़ो ऐं भेण रहे थी। ऐं सारंग सां जेको हुनजी नथी लॻे मल्हार जी, सारंग हुनजी भलाई में आहे पर हू हुनखे नथो सम्झे दोस्तों। ऐं मल्हार इहो सोचे थो त सारंग असांजे घर थो हलाए त हू हिन जे करे मूं सां माना फ्री थियण जी कोशिशि थो करे ऐं मूंखे हेठां ॾेखारणु चाहे थो। ॿिए पासे मुराद ऐं हाजुल जो जहिड़ो बि उरूज ते हली रहियो आहे, हू पाण में भेनरूं कॾहिं बि न ठहंदियूं दोस्तों। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अहिड़ियूं अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।